रहीम। अॼु आऊं मुखातिब आहियां MD सीटा मंसूर मेमन साहब सां, डायरेक्टर नारा कैनाल साहब सां ऐं एक्सियंस जेके बि असांजे नारे ते आहिनि सभिनी सां। मुंहिंजा गुज़िरियल तक़रीबन 10-15 ॾींहंनि खां सूरत हाल जेका नारे जी आहे उहा पाणी हूंदे सूंदे ख़राबु आहे। हिकिड़ो त इहो हूंदो आहे गेज कोन हूंदो आहे त पोइ मयार कोन्हे। हिन वक़्तु नारा लॻभॻि 14,000 क्यूसिक हले पियो ऐं उहो असांजो रिक्वायर्ड गेज आहे। उन जे बावजूदि तव्हां असांखे नारे में 50% पाणी ॾियो पिया, माना 50% जी खोट आहे फुल गेज हूंदे। चलो उहो बि नारे जा ज़मींदार रड़ियूं करे करे थका त रोटेशन क़बूल कोन्हे, पर तव्हां करणु फरमाई भला उन ते हुननि ओके कयो ऐं 15 पाणी ते असां जेको आहे ही फ़िलहालु 1-1.5 महीनो कंप्रोमाइज़ बि करण जी कोशिशि कई, पर हाणे जेको 15 पाणी हले पियो उन जी सूरत हाल इंतिहाई ख़राबु थी वई आहे। ऐं मिठलाऊ जो मिसाल ॾींदुसि त असांजी जेका नबीसर सब डिवीज़न आहे उन जूं 2 शाखूं जेके हिन वक़्तु हलनि पियूं, कुंडरी ऐं रामोर, इंतिहाई ख़राबु पियूं हलनि। उन जी टेलनि में बिल्कुलु जेको आहे सो सूरत हाल ख़राबु आहे ऐं 50-50 कलाक जिन जो वारो आहे उनजो 1 एकड़ बनी जो कोन भरियो आहे। साॻी सूरत हाल असांजी जेका आहे उहा नवकोट जे पोएं वारे में हुई, अखोटे ऐं शेरशाख सां जेको असरु थियो, ऐं वरी हींअर ऋण जो जेको 14 मैल खां हेठि जेके वाटर आहिनि उन्हनि जो जेको असरु आहे उहो मीडिया में तव्हांजे साम्हूं आहे। ऐं सम्झां पियो इहो सिस्टम जो फेल्यूअर ॾांहुं वञे पियो सिस्टम। ऐं मंसूर मेमण साहब जे हूंदे ऐं हेॾी सुठी टीम डायरेक्टर साहब नारा साहब जे हूंदे, शान साहब जे हूंदे, जंहिं तरीक़े सां तमामु नाइंसाफ़ी थिए पई। हिन वक़्तु असांजो मिठड़ाऊ जो बाखोड़ो 14-3 जी जॻह ते 14-4 हले पियो। असांजा मथियां 2 ग्रुप सांगड़ खां वठी बरे जी मोरी यानी शादी पल्ली ते टोटल मेन कैनाल जा वाटर बंदि पिया आहिनि ऐं गेज जेको मथे मिठड़ाऊ जो आहे उहो डेसिमल मथे आहे। उन जे बावजूदि बरे जी असांजी 675 बीटी, इट मीन्स सिंधड़ी ऐं सांगड़ असांजी पाणी जी मिठड़ाऊ जी तबाही करे रहिया आहिनि। जेका चोरी जी शिकिल में हुजे, पाइपनि जी शिकिल में हुजे या ॾाढ ज़ोरी जी शिकिल में हुजे, उन ते कंट्रोल इंजीनियर साहब जो बिल्कुलु जेको आहे सो ख़तमु थी वियो आहे। ऐं अॼु मूं सुबुह जो MD साहब सां ऐं डायरेक्टर साहब सां ऐं ख़ुदि एक्सियन साहब सां तफ़सीली इन शइ ते ॻाल्हि ॿोल थी आहे। मुंहिंजो साईं सिस्टम तव्हांजे हथ मां वञे पियो ऐं सिस्टम खे तव्हां जिन खणी वञो पिया एॾां सिस्टम खे असीं खणणु कोन ॾींदासीं। असीं कस्टोडियन आहियूं, असांजो फ़सुलु असांजा लखे रुपया इन्वेस्टमेंट थियल आहे ऐं उन हिसाब सां असांजी ज़मीननि खे हिन वक़्तु पाणी जी ज़रूरत आहे। ऐं असांखे महीने ते जिन जा माण्हुनि जा वारा लॻंदा उन्हनि जो छा बचंदो। सो सुभाणे असांजी मीटिंग आहे हिननि दोस्तनि सां ऐं असांजो टाइम जेको ॾिनल हो पोइ जेको आहे सो गॾिजाणी खां पोइ उहो ख़तमु पियो थिए असांजो हाणे। ऐं सुभाणे इनशाला असीं मिलंदासीं ऐं सुभाणे दोस्तनि सां मिलण खां पोइ असीं उनजो रायो, उन्हनि जो तरीक़ेकार, उनजी ब्रीफिंग ॿुधंदासीं। जेकॾहिं असीं सम्झूं था त उहो बहितरी ॾांहुं वञे पई, जेकॾहिं असीं सम्झूं था त उन में असां पूरी उमेदु आहियूं त ठीकु आहे, न त जेको आहे सो बिल्कुलु असां जेके नारे जा आबादगार आहियूं उहो पंहिंजी एजुटेशन मूव कंदासीं ऐं असीं जेको आहे सो पंहिंजे धरणनि जी जेको आहे सो इफ़्तिताह कंदासीं इनशाला। ऐं सभिनी नारे जे सब डिवीज़न जे दोस्तनि खे चवां थो त ज़हनी तरीक़े सां तयारु रहनि, छो जो हालात तमामु ख़राबु सूरत हाल ॾांहुं वठी पिया वञनि दोस्त, जेके असां नथे चाहियो त ॾांहुं वञनि चाहिनि। छो मंसूर साहब जी असां वटि इज़त हुई, शान साहब जी असां वटि इज़त हुई, सभिनी इंजीनियर साहबान जी असां वटि इज़त हुई, पर हाणे इज़त जेका उहा पंहिंजी जॻह ते अञा बि रहंदी, पर रोज़ी ते कंप्रोमाइज़ न कबो, पंहिंजे हक़नि ते कंप्रोमाइज़ न कबो। जिते रोज़ी जो, हक़नि जो, इलाइक़नि जो, राजनि जो मसइलो ईंदो उते जेको आहे असीं कंप्रोमाइज़ कोन कंदासीं ऐं उहो ते असांजो राइट आहे त असीं उहो हक़ु घुरी वठूं, फुरे वठूं, विड़ी वठूं, उहो असांजो हक़ु आहे। सो तंहिंजे करे आऊं हिकु दफ़ो वरी पंहिंजे दोस्तनि खे रिक्वेस्ट थो करियां त सिस्टम जेकॾहिं बहितर थी वञे त उहो सभिनी जे लाइ इज़त आहे। जंहिं तरीक़े सां तव्हांजी इज़त वारी टीम वेठी आहे ऐं असांजा ज़मीनदार जंहिं तरीक़े सां इज़त वारे तरीक़े सां हलनि पिया उनखे कंटिन्यूटी जी रखणु खपे पाण सभिनी खे ऐं सिस्टम खे बहितर करणु खपे। भला जेकॾहिं तव्हां नथा करियो त असां तव्हांखे बार बार चई छॾियो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में इनफ इज़ इनफ। हाणे जेको आहे सो पाणी असांजे मथे तां मटियो पियो वञे ऐं जॾहिं माण्हू ॿुॾंदो आहे त पोइ हथु हणंदो आहे, पोइ उनजो हथु कंहिं ॿुड़े में आयो, कंहिं वण में आयो, कंहिं कंड में आयो, कांडेरे में आयो, उहो बि पाड़ा निकिरी वेंदो ऐं असीं बि ॿुॾंदे पोइ असांजो हक़ु आहे, असीं जीअं वणे तीअं करियूं। सो अलाह करे असीं नथा चाहियूं त असीं स्टेट सां या रोडनि ते अची हालात ख़राबु करियूं, पर असीं स्टेट खे बि चऊं था त उहो एक्शन वठे। असीं स्टेट खे बि रिक्वेस्ट कयूं था जेके लॉ एंड फोर्स एजेंसीज़ आहिनि, ख़ासि तौर ते चीफ ऑफ आर्मी स्टाफ साहब इन ते नोटिस वठनि
ऐं असांजो लॉ फोर्स जेके इदारा आहिनि जुडिशरी जा हाई कोर्ट चीफ जस्टिस सिंध सभु वठनि चीफ मिनिस्टर साहिबु हिन ते ॼाम ख़ान शोरो साहिबु नोटिस वठे चीफ मिनिस्टर साहिबु नोटिस वठे त नारे जी तबाही खां बचायो वञे ऐं मूंखे मंसूर मेमण साहिब में ऐं शान मला साहिब में उमेदु आहे त हू तव्हां कुक जो अज़ालो कंदा वॾी महिरबानी अलाह असांजो हामी नासिर आहे अलाह असांजे लाइ काफ़ी आहे